अॼु उसां थो देस पराए अमर जलील 24 मार्च 1843 ईस्वी जी निमा शाम का रवा जी निमा शाम न हुई। ओलह तरफ़ अर्श खे ॼण बाह जा बंबट वराए विया हुआ। सिंध जे आसमान ते लहंदड़ सिज रत जी लाम छॾे ॾिनी हुई। हेठि धरतीअ खे सिंधड़ीअ जे सपूतनि ऐं सरकिश जोधनि रत जो रेज ॾिनो। माहौल मौत वांगुरु माठ ऐं गंभीर हो। सिज अॻु बि लहंदो हो, पर उन शाम जहिड़ो उदास ऐं अलमनाक न लॻंदो हो। शहीदनि जी शाम छा आई, ॼण गेब मां रूहनि जे आख़िरी सफ़र जी सदा आई। फलक ऐं मुल्क हैरत विचां दुबे में अखियूं अटकाए वेही रहिया। दुबे जो मैदान जिते टेपहरीअ ताईं मौत ऐं ज़िंदगीअ जो मुहरको लॻो हो, उते निमा शाम ताईं मकलीअ जहिड़े माठ अची वासो कयो। जो मैदान उज़वनि जो कूस घर हो। हर तरफ़ लाशनि जा अंबार हुआ। मंज़र अहिड़ो जो दिलेर दहलजी वञे ऐं डूंगर ॾरी पवनि। कब्रिस्तान जहिड़ी ख़ामोशी वायुमंडल खे अगरी वई। हवाऊं साह रोके बीह रहियूं। तॾहिं मेजर जेकब जी कैंप में सर चार्ल्स नेपियर जो कटक अची पहुतो। नेपियर जो फतह जो सोहरो पंहिंजे सिर ते रखण लाइ आतो हो। हिन अचण शर्त जाम चपनि ते आंदो ऐं बेवगल वॼाइण जो हुकुम ॾिनो। 4 सिपाही मेजर जेकब जी तंबूअ ॿाहिरां अची बीठा। बेवगलनि जो रुख रत आलूद आसमान ॾांहुं करे फिफड़नि में साह फूके फतह जो आवाज़ आला पियाऊं। आवाज़ तिखो ऐं तवील हो ऐं संगीननि वांगुरु सिंध जे सीने में लही वियो। सिंध पासो वरायो। मौत जो फ़रिश्तो अमान घुरी परे थी बीठो। होशूअ रत हाणीअ जी मिटीअ मां मुंहुं मथे कयो। बेवगल जो आवाज़ ॿुधी संदसि अतावलो रूह सावण जे सिंधूअ वांगुरु बेकाबू ऐं शहज़ोर थी पियो। हिन खाॿी बांह वधाए हिक कुहाड़ी खणी वरिती। कुहाड़ीअ जे गन खे काबू करे फोड़े आहिस्ते आहिस्ते हू कारड़ो ऐं कूझड़ो ताक़तवर ऐं कदावर जोधो लाशनि जे विच में उथी बीठो। हिन जो सॼो जिस्म रत जी खुंबीअ में रंगियल हो। वारनि खां पेरनि ताईं उज़वो उज़वो ज़ख़्मनि खां चिचिरजी चूर थी चुको हुयुसि। मांस लिङनि खां धार थी वियो हुयुसि। साॼी बांह कुल्हनि खां कपजी मशकनि जे हिक तंद में लटकी रही हुयसि। तीरनि ऐं तलवारनि, बुर्शियुनि ऐं भालनि, बंदूकनि ऐं संगीननि संद संद परण करे छॾियो। हिन जे जिस्म ते 54 गहरा घाव हुआ। हू उथी बीठो त अज़ाब जो अहसास हीरे जी कण वांगुरु संदसि वजूद मां पार थी वियो। कंध में कंढे तीर जो रक फाथल हुअसि ऐं तीर जे हेठां तलवार जो ऊन्हो घाव हुअसि जेको मशकनि खे कपींदो मग़ज़ी डोरीअ ताईं वञी पहुतो हुअसि। हिन आहिस्ते आहिस्ते अखियूं खोलियूं। पिंबड़ियुनि में रत जा ज़रड़ा याकूत जे दाणनि वांगुरु पहुतल हुअसि। तकलीफ़ खां सॼो माहौल रिथ जे फीथे वांगुरु फिरंदो महसूस थियुसि। अखियुनि ॾाढो ऊंदहि अची वियसि। छपर छिपुनि वांगुरु किरी पियसि। गोॾा वञी रत हाणी मिटीअ सां लॻसि। हिन निरड़ कुहाड़ीअ जे गन ते रखी छॾियो। संदसि रग रग मां रत टिमंदो रहियो। पोइ घड़ी खनि रखी सघ सारे कुहाड़ीअ जे गन ते ज़ोर ॾेई ॿीहर उथी बीठो। फट खुली पियसि। अंदर में अज़ाब जा आरा हलण लॻसि, पर हिन आह खे दिलि जे क़ैद खाने मां निकिरी चपनि ताईं अचण न ॾिनो। दांह न कयईं। घुंड विझी मेजर जेकब जी कैंप ॾांहुं ॾिठईं। सिंध जे आज़ाद हवाउनि में अंग्रेज़नि जो रंगारंगी झंडो झूलंदो ॾिसी संदसि वजूद में नफ़रत ऐं हिकारत जो ॿरंदड़ जबल फाटी पियो। वेहण लाइ विख वधायईं, पर वधाए न सघियो। हू निहाईअ वांगुरु खामंदो जीअ में जलंदो रहियो। पोइ अकेले सर जिते संदसि सूर्या सरवेज साथी सिंधड़ीअ तां जिंदड़ी कुर्बान करे शहीद थी चुका हुआ, होशू ज़ख़्मी शींहं वांगुरु गजगोड़ करे दुश्मन खे ललकारियो पुकारियो रिण गजियो राड़ो थियो। बेवगल जी निड़ीअ में भांइ त पली जो कंडो अटकी पियो। सर चार्ल्स नेपियर खां शिरक निकिरी वियो। मेजर जेकब जे चपनि ताईं फतेह जाम ईंदे ईंदे छलकी पियो। हू ॿई ऐं कैप्टन रिचर्डसन तंबुनि मां ॿाहिरि निकिरी आया। होशूअ खाॿे हथ में
कुहाड़ीअ जो गन मज़बूत करे हिकु धक सां लड़कंदड़ साॼी बाह कुल्हे खां धार करे छॾी। अंग्रेज़नि खां दाह निकिरी वई। सर चार्ल्स नेपियर हैरत मां विच में बीठल सिंधी सूरमे ॾांहुं ऐं पोइ मेजर जेकब ॾांहुं ॾिठो। मेजर जेकब चयो, ही होशू आहे। अॼोकीअ जंग में हिकु डेमीट्रेस खां सवाइ रॉयल ब्रिटिश आर्मी जा सभई जोधा होशूअ सां ज़ोर आज़माए मरी मात थिया आहिनि। जंगजू पहलवान डेमीट्रेस मथे खां पेरनि ताईं लोह जी ज़रह में झंझल हो। हू टिनी वटि अची बीठो। मेजर जेकब चयो, मां 17 जंगनि में विड़ियो आहियां। मूं होशूअ जहिड़ो बेडपो ऐं सर्किश जर्नल न ॾिठो आहे। संदसि बेपनाह बहादुरी ॾिसी मूंखे साणस नफ़रत थी वई आहे। डेमीट्रस माठीणे लहजे में चयो, होशू जेकॾहिं आसमानी किताबनि खां अॻु पैदा थिए हा त संदसि नालो हज़रत शमून सां गॾु लिखियो वञे हा। हिन जी दिलेरीअ जा दास्तान ॾंद कथाउनि वांगुरु सिंध में सदियुनि ताईं ॿुधाया वेंदा। मूंखे ख़बर आहे, सर चार्ल्स नेपियर चयो, मूंखे इहा ख़बर आहे त अॼु रिण तती जॾहिं होशूअ जी तोप जो बारूद ख़तम थी वियो हो, तॾहिं हिन लोही तोप भाकुर में भरे फेराए असांजनि सिपाहियुनि ते उछलाए हुई। मेजर जेकब कैप्टन रिचर्डसन ॾांहुं ॾिसंदे चयो, कैप्टन, होशू अॼोके हिकु ॾींहं में असांजा एतिरा त जोधा मारिया आहिनि जो ॻणण खां ॿाहिरि आहिनि। मां तोखे हुकुम थो ॾियां त खेसि मारे संदसि सिर संगीन ते चाढ़े सर चार्ल्स नेपियर आॾो अची पेश कर। कैप्टन रिचर्डसन पंहिंजे जंगजू पहलवान डेमीट्रस खे वठी मैदान में काहे पियो। हू ॿई लाशनि खे ओरांगींदा, भॻल हथियारनि खे लताड़ींदा विच मैदान ॾे धोकींदा विया, जिते होशू हिमालया जबल वांगुरु घाट ऊचो कयो बीठो हो। अञा हू ॿई होशूअ खां कुझु परभरो हुआ त ज़रह में झंझल डेमीट्रस जो, कैप्टन रिचर्डसन, होशूअ जी बहादुरीअ जो ज़िक्र मुंहिंजी बुज़दिलीअ जो एतिराफ़ न आहे। कैप्टन रिचर्डसन मुंहुं वराए डेमीट्रस ॾांहुं ॾिठो। डेमीट्रस चयो, अॼोकीअ जंग में होशूअ जिते जिते पेर रखियो थी उते धरती दुबी थी, कुंभी थी। तलवार जो वार कयईं पए त आसमान लर्ज़ियो थी। तुंहिंजनि हवासनि ते होशूअ जो ख़ौफ़ छांइजी वियो आहे। कैप्टन रिचर्डसन चयो, हींअर हू ज़ख़्मी आहे। मूं अॼु ॾींहं ताईं फ़क़ति ख़ौफ़ जो नालो ॿुधो हो। डेमीट्रस चयो, अॼु जॾहिं होशूअ खे विढ़ंदे ऐं वार कंदे ॾिठो अथमि तॾहिं ख़ौफ़ जो मफ़हूम सम्झियो अथमि। कैप्टन रिचर्डसन खे मुंहं में घुंड पियो। हू ॿई होशूअ ॾांहुं वधंदा रहिया, ॻाल्हाईंदा रहिया। नेठि होशूअ खे सॾु पंध ते अची पहुता। कैप्टन रिचर्डसन पंहिंजे जंगजू पहलवान जी दिलि मथे करण लाइ चयो, डेमीट्रस, तूं अहिड़े रूम जे गैलीडेटरनि जहिड़ो बहादुर आहीं। तुंहिंजा जंगी जोहर अज़ीम रिचर्ड जे कारनामनि सां भेटण लाइक़ आहिनि। तुंहिंजो वार आदमखोर चीते जी उछल आहे। ॾिसी छा थो, हमिलो कर। डेमीट्रस होशूअ ॾांहुं ॾिठो। होशूअ हथ सां पिंबड़ियुनि में अटकियल सुकल रत जा ज़रड़ा महटे लाहे छॾिया। उन खां ठूठ थियल चप ॾरी पिया हुअसि। गीत ॾिनाई त रत ठेंडियूं कंदो फिफड़नि में वञी फाथुसि। हिन डेमीट्रस ॾांहुं ॾिठो। कुहाड़ीअ जे गन ते संदसि मुठ लोह वांगुरु काबू थी वई। आहिस्ते आहिस्ते फिरियो ऐं कैप्टन रिचर्डसन ऐं जंगजू डेमीट्रस खे दूबदू थी बीठो। डेमीट्रस कैप्टन रिचर्डसन रड़ कई, ॾिसी छा थो, हमिलो कर। डेमीट्रस कैप्टन रिचर्डसन खां उमिरि में वॾो हो। हिन कैप्टन रिचर्डसन ॾांहुं ॾिसण बिना चयो, कैप्टन, ही होशू जंहिंजो संद संद ज़ख़्मनि खां चूर आहे, जेको वारनि खां पेरनि ताईं रत में रंगियल आहे, सो अॼु जॾहिं असांजी फ़ौज ते कड़कियो हो त विज वांगुरु कड़कियो हो, असांजी सुफ़नि ॾांहुं वधियो हो त तूफ़ान वांगुरु वधियो हो। जीअं जीअं बर्शियूं ऐं भाला लॻसि पए तीअं तीअं गजियो थी। कैप्टन रिचर्डसन, यादि रख, होशूअ जो आवाज़ सदियुनि ताईं सिंध में गूंजंदो रहंदो। कैप्टन रिचर्डसन अटकिली हो, हरफती हो। हिन पंहिंजे जुमिले ते ज़ोर ॾींदे चयो, त पोइ एॾे वॾे जनरल खे मारण जो फ़ख़ुरु हासिल न कंदे? डेमीट्रस पंहिंजो फौलादी टोप मथे करे कैप्टन रिचर्डसन ॾांहुं ॾिठो ऐं चयो, होशूअ खे को बि मारे न सघंदो। कैप्टन रिचर्डसन खे पंहिंजे जंगजू पहलवान जो जवाब नागवार महसूस थियो। हिन खरे लहजे में डेमीट्रस खे चयो, डेमीट्रस, मां रॉयल ब्रिटिश आर्मी जो कैप्टन रिचर्डसन
तोखे हुकुम तो ॾियां त होशूअ ते हमिलो कर। डेमीट्रस सिधो थी बीठो। म्याण मां तलवार कढंदे चयईं, मां रॉयल ब्रिटिश आर्मी जो मामूली पघारदार सिपाही तुंहिंजो हुकुम मञां थो। मां पंहिंजी क़यामतकारी करियां थो। हिकु घायल ऐं ज़ख़्मी सूरमे ते वार करे मां पंहिंजी माउ खे लॼायां थो। डेमीट्रस विख खणी होशूअ ॾांहुं वधी आयो। हिकु पघारदार सिपाहीअ वांगुरु तलवार सिधी करे होशूअ ते वरियो। होशू कुहाड़ीअ जे गन ते मुठ मज़बूत करे रहियल सहल ताक़त बदन में भरे बांह उभी करे कुहाड़ी डेमीट्रस खे उछलाए हईं। कुहाड़ी खिवण वांगुरु खोंदी, सिरह खे कागज़ वांगुरु कपींदी, फर समेत अधु गन ताईं डेमीट्रस जे सीने में लही वई। डेमीट्रस जे हथ मां तलवार छॾाइजी वई। वात वहशत मां फाटी पियसि, पर रड़ न निकितसि। हू किरी पियो, मिटीअ जे बोते वांगुरु भुरी पियो। कैप्टन रिचर्डसन बिना देर जे अखशंभ में ज़हरीलो भालो ज़ख़्मी ऐं बेहथियार होशूअ खे समूरीअ सघ सां उछलाए हयो। भालो होशूअ जे सीने खे चीरींदो पुठीअ ताईं पार थी वियो। भालो होशूअ जे सीने में खुपी वियो। होशूअ जे वात मां सदा बुलंद थी, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। होशूअ पंहिंजो हथ भाले में विझी सट ॾेई सीने मां छिके ॿाहिरि कढी वरितो। कैप्टन रिचर्डसन जो साह ख़ौफ़ खां सुकी वियो। हिन होश न संभालियो हो जो होशूअ उहो भालो चिताए ऐं खुपाए कैप्टन रिचर्डसन जे खोपर ते वाहे कढियो। कैप्टन जी केबराटी ज़रियूं ज़रियूं थी वई। हू रड़ करे पहण वांगुरु धरतीअ ते किरियो ऐं बर्फ़ वांगुरु ठरी वियो। होशूअ उजामंदड़ अखि सां आसमान ॾांहुं ॾिठो। आसमान ते लहंदड़ सिज रत हाणी लाम छॾे ॾिनी हुई। होशूअ धरतीअ ते दान ॾिनो। संदसि हाव मां वहंदड़ ऐं टिमंदड़ रत ॾिसी जा लकीअ चश्मा बंदि थी विया। सिंधु नदीअ जो वहकिरो माठ ऐं सांत में सुकंदो वियो। खीरथर जूं सरबुलंद चोटियूं झुकंदियूं हिकु तवील रुकुअ में निमंदियूं वयूं। होशू टिड़ंदो थाबड़ंदो विख खन वधियो। अखियुनि अॻियां ऊंदहि अची वियसि। अखियुनि आॾो माहौल धुंध में ॿुॾंदो वियुसि। हू आहिस्ते आहिस्ते गोॾा खोड़े रत भिनीअ धरतीअ ते वेही रहियो। रूह अणकथ ओलार में भवाटियूं खाइण लॻुसि। काइनात जे बेअंत पखेड़ में पखीअ वांगुरु परड़ा हणंदो रहियो। किरंगो कमान थियुसि। हू अबदी सजदे में धरतीअ ते झुकी आयो। पंहिंजा रत हणा चप सिंध जी मिटीअ सां मिलाईंदे चयईं, सिंधड़ी मुंहिंजी माउ, जीजल मुंहिंजी माउ, तुंहिंजे सॾ ते सिर ॾेई मूं जाम शहादत पीतो। अॼु सां थो देस पराए, जितां वरी मां वरंदुसि सदियुनि जा रुख मोड़े। हक़ जो झंडो अर्श ते खोड़े ऐं वाग वक़्त जी मोड़े। मां तुंहिंजे सॾ ते ईंदुसि, जीजल मुंहिंजी माउ, सिंधड़ी मुंहिंजी माउ। जॾहिं बि तोते ऊंध ईंदी, ज़ुल्म जी नगरी थींदी। राति ॾींहं खे उगरी वेंदी ऐं खेप कूड़ जी थींदी। मां अहिड़े वक़्त में ईंदुसि ऐं सिर जो सदको ॾींदुसि, जीजल मुंहिंजी माउ, सिंधड़ी मुंहिंजी माउ। मां तुंहिंजे ख़ातिर ॾाढ नमर सां विढ़ंदुसि। सिर जी सीन हणी मां ईंदुसि, हक़ तां सदके थींदुसि। मां ईंदो रहंदुसि, मरंदो रहंदुसि, मरी वरी मां जीअंदुसि। पर अॼु सां थो देस पराए, जितां वरी मां वरंदुसि। होशूअ पंहिंजी बेपनाह बहादुरीअ ऐं बेमिसाल हुबल वतनीअ सां दुबे जी शिकस्त खे सिंध जी सभ खां वॾी फतह में बदिलाए छॾियो। जंहिं वक़्तु काइनात मुकमिल ऊंदहि में गुम थी रही हुई ऐं जंहिं वक़्तु अंग्रेज़नि जी कैंप मां कैप्टन रिचर्डसन ऐं जंगजू डेमीट्रस जे मौत ते ट्रम्पेट जी दर्दनाक सदा बुलंद थी रही हुई, तंहिं वक़्तु जनरल होश मोहम्मद शीदीअ पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी साह खयां ऐं पोइ थकल टुटल ॿार वांगुरु जीजल सिंध जी हंज में मुंहुं रखी सुम्ही